बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हां जी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 6 दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ अज़ीम माना वॾो, लफ़्ज़ जिदोजहद माना कोशिश, लफ़्ज़ नामवर माना नाले वारो या मशहूर, लफ़्ज़ बाशऊर माना शऊर रखंदड़, लफ़्ज़ सहायता माना मदद, लफ़्ज़ कमीशन माना माहिरनि जी जमायत। पोइ लफ़्ज़ आहे ॻुझ ॻोह माना लिकल या ख़ुफ़िया, लफ़्ज़ निहायत माना घणो, लफ़्ज़ अरमान माना ख़वाहिश या अफ़सोस, लफ़्ज़ महरूम माना महरूम या रोकण, लफ़्ज़ काराइतियूं माना उम्दियूं या सुठियूं। मिश्क। नंबर पहिरियों, हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलीफ, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी कॾहिं ऐं किथे ॼाओ? जवाब, रईस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी 1881 ईस्वीअ में कोट ग़ुलाम मोहम्मद ज़िला मीरपुर ख़ास जे ॻोठ डेंगाण में ॼाओ। बे, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ीअ इब्तिदाई तइलीम किथां पिराई? जवाब, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ीअ इब्तिदाई तइलीम पंहिंजे ॻोठ डेंगाण मां पिराई। जीम, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी विलायत मां कहिड़ो इम्तिहान पास करे वतन मोटी आयो? जवाब, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी विलायत मां बैरिस्टरीअ जो इम्तिहान पास करे वतन मोटी आयो। दाल, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी जो हैदराबाद में कहिड़े कॉलेज खोलाइण में हथु हो? जवाब, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ीअ जो हैदराबाद में नेशनल कॉलेज खोलाइण में हथु हो। हे, भुरगड़ी साहब कहिड़े नाले सां हैदराबाद मां अख़बार जारी कई? जवाब, भुरगड़ी साहिब अल-अमीन नाले सां हैदराबाद मां हिकु अख़बार जारी कई। वाव, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी कहिड़े सन में वफ़ात कई ऐं किथे दफ़न थियल आहे? जवाब, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी 1934 ईस्वीअ में वफ़ात कई ऐं पंहिंजे अबाणे ॻोठ डेंगाण में दफ़न थियल आहे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि नामवर, बाशऊर, सहायता, कमीशन, महरूम, काराइतियूं। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं जुमलनि में इस्तेमालु कंदासीं इन्हनि खे। लफ़्ज़ नामवर माना नाले वारो या मशहूर। जुमिलो लिखंदासीं, भुरगड़ी साहिब हिकु नामवर इंसान हो। पोइ लफ़्ज़ आहे बाशऊर माना शऊर रखंदड़। जुमिलो लिखंदासीं, हू हिकु बाशऊर शख़्स हो। पोइ लफ़्ज़ आहे सहायता माना मदद। जुमिलो लिखंदासीं, असांखे ग़रीबनि जी सहायता करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे कमीशन माना माहिरनि जी जमायत। जुमिलो लिखंदासीं, हुकूमत हिकु कमीशन ठाही आहे। पोइ लफ़्ज़ आहे महरूम माना महरूम या रोकण। जुमिलो लिखंदासीं, ग़रीबनि खे सहूलियतुनि खां महरूम न करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे काराइतियूं माना सुठियूं या उम्दियूं। जुमिलो लिखंदासीं, उस्ताद असांखे काराइतियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। नंबर टियों, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। जी दोस्तों, हाणे ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं।
अलिफ रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी सिंध जो पहिरियों आबादगार हो जंहिं कपह जो कारखानो क़ाइमु कयो। ख़ाल में लिखंदासीं कपह। बे रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी विलायत मां मोटण खां पोइ हैदराबाद शहर में वकालत शुरू कई। ख़ाल में लिखंदासीं हैदराबाद। जीम रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी केतिराई साल बम्बई काउंसिल जो मेंबर थी रहियो। ख़ाल में लिखंदासीं बम्बई। दाल रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान भुरगड़ी केतिरनि ई ग़रीब शागिर्दनि जी ॻुझ ॻोह में माली मदद पिणु कंदो हो। ख़ाल में लिखंदासीं शागिर्दनि। नंबर चौथों साॻी माना वारा लफ़्ज़ लिखो। जी दोस्तों हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जूं साॻी माना वारा लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ आहे तालुक़, साॻी माना वारो लफ़्ज़ वास्तो। लफ़्ज़ ज़राइत, साॻी माना वारो लफ़्ज़ खेती। लफ़्ज़ मुफ़ीद, साॻी माना वारो लफ़्ज़ फ़ाइदेमंद। लफ़्ज़ सिफ़ारिश, साॻी माना वारो लफ़्ज़ पारत। लफ़्ज़ बहादुर, साॻी माना वारो लफ़्ज़ पहलवान। लफ़्ज़ ज़िक्र, साॻी माना वारो लफ़्ज़ यादि।